सिंधी वसाननि ते बहिरिया टाउन जे कब्ज़नि ख़िलाफ़ सिंधी ادبي संगत पारां मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। हैदराबाद में सिंधी ادبي संगत पारां अहमद सोलंकी, डॉक्टर नियाज़ कालाणी, ताज जोयो, इरफाना मल्हा, अमर सिंधु ऐं ॿियनि जी अॻवानी में ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उॾेरो लाल में एहसास, मीरल सहतो, हाजी ग़ुलाम हैदर ख़ासि खेली, आजर छुटो, एजाज बुरड़ो, ज़ुहैब बुरड़ो, मंजूर उमरानी, शीरल सोलंकी ऐं ॿियनि एहतजाज कयो। शहदादपुर में सास जे सेक्रेटरी अब्दुल्ला नियाज़ जानी ॾेथो, ख़ादिम लाखो, असलम आज़ाद ख़ासि खेली ऐं ॿियनि जी अॻवानी में लतीफ़ पार्क खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में ॾात धड़नि, इल्मी अदबी शख़्सियतनि, शाइरनि ऐं फ़नकारनि वॾे अंग में शिरकत कई। तलहार में बहिरिया टाउन इंतज़ामिया तरफ़ां सिंधी माण्हुनि जी ज़मीननि ते कब्ज़नि ख़िलाफ़ बड़ चौक खां फारूक आज़म चौक ताईं रैली कढी वई। इन खां सवाइ मिपो ख़ासि, माई पांती, सीता रोड ऐं नवाब अली मोहम्मद समेत नंढनि वॾनि शहरनि में सिंधी ادبي संगत पारां एहतजाज कया वियो। अॻवाननि मुतालबो कंदे चयो त सिंधी क़ौम खां धरती खसे अक़लियत में तब्दील करण वारियूं साज़िशूं बंदि कयूं वञनि।